रायचंद राठौड़ हायर सेकेंडरी स्कूल चिलिहार पारां हिक रोज़ा साइंसी ऐं आर्ट मुतालिक मेलो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ नमूननि जा साइंसी तोड़े आर्ट जा मॉडल पेश करे ॾिसंदड़नि खे हैरान करे छॾियो। हिन तालीमी मेले खे ॾिसण लाइ मिठी जे अमर जगदीश मलाणी हाई स्कूल जो हेडमास्टर कैलाश लोढ़ा, प्राइमरी स्कूल जो महेश अखाणी, NCHD जो ज़िले मैनेजर अशोक आज़म उर्फ मजरू सोटड़, तालीम जे माहिर संदन न्याणी अर्पना सोटड़, ज़िले थरपारकर जा तालीमी ऑफिसर शमसुद्दीन राठौड़, जान मोहम्मद बजीर, अर्जुन सोटड़ समेत चिलिहार ऐं आसपास जे मुख़्तलिफ़ प्राइमरी तोड़े हाई स्कूल जे मास्तरनि, मास्तरियाणियुनि ऐं शागिर्दनि समेत शागिर्दियाणियुनि जो वॾो अंग लॻंदड़ मेले में नज़र अची रहियो हो। इन खां सवाइ मेले जो मेहमान PPMNA डॉक्टर महेश कुमार मलाणो हो। मेले की तकरीब के असिस्टेंट कमिश्नर मिठी, कैप्टन फरीद हनीफ अशोक आजम उर्फ मजरू सोटड़, अर्पना सोटड़, प्रेस क्लब के सदर गाजी खान नोड़ियो, सहाफ़ी शंकर बागी, विजय शर्मा, कैलाश लोढ़ा, वकील दयाल सहराई, शमसुद्दीन राठौड़, जान मोहम्मद वजीर, गमसान रासाणी, रांझन राठौड़ ऐं ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त प्रिंसिपाल चंदीराम रासाणी जे कमांड में हलंदड़ हिन समूरे स्टाफ ऐं हिन जे कमांडर चंदीराम रासाणी खे जस्तो ॾिजे जे अॼु ही हक़ीक़त में झंगल में मंगल करे ॾेखारियो आहे ऐं अहिड़ो तालीमी मेलो जंहिंमें साइंस ऐं आर्ट ॿिन्ही सब्जेक्टनि ते शागिर्दनि खे अबूर हासिल आहे। तकरीब जे महिमान ख़ासि PPMNA मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे चिलिहार जहिड़े नंढड़े शहर में गुज़िरियल हिकु ॿिनि सालनि में फंक्शनल थींदड़ हिन कॉलेज स्कूल में एॾो टैलेंट हूंदो, इहो मुंहिंजे लाइ सरप्राइज़ आहे। प्रोग्राम में सुशील मलाणे, मुश्ताक कासवाणी, काउंसलर प्रदीप ओझा, डॉक्टर गुलाम रसूल समेत जो सिराज सुमरो, साफी साजिद नोड़ियो, आबिद लोंगाणी, रजब रहमी, शरोण ओझा जे M नोड़ियो, जितेश गोस्वामी, रुस्तम राठौड़, सचिन वास, सिकी लदो, हुजाम, दीपक शर्मा ऐं ॿियनि केतिरनि ई मोज़िज़नि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची